Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. बजाय इसके कि इजलास बुलाया जाता, बजाय इसके कि हमें मौका दिया जाता और सब पार्टीज को मौका दिया जाता कि वो अपना मौक़िफ़ पेश करें और हमें एक मौका फराहम किया जाता कि जो इख्तिलाफ राय या इख्तिलाफात इसके नतीजे में पैदा हुए हैं उनको हम दूर करें, बजाय इसके हमको शो कॉज भेज दिया जाता, शो कॉज नोटिस। अब मुझे कोई ये बताए कि पीडीएम कब से एक वाहिद सियासी जुमात बन गई? पीडीएम का इस हवाले से कोई आईन है? आज हमें ये नज़र आ रहा है कि शायद पीडीएम को किसी दूसरी तरफ ले जाने की कोशिश की जा रही है। जो मखसूस सियासी एजेंडा है और कुछ मखसूस सियासी जुमातें जो अब पीडीएम को जिस तरीके से हाईजैक कर रही है, बल्कि हाईजैक कर चुके हैं, तो एएनपी इस प्रोसेस से अपने आप को विड्रॉ कर रही है। ऑपोजिशन जो वडो इतिहाद पीडीएम भंजरा जो शिकार शोकास नोटिस मानण तां अवामी नेशनल पार्टी पीडीएम खां धार थी वई। अमीर हैदर होती चयो आहे त पीडीएम खे हाईजैक कयो वियो आहे। कुछ जमातूं पीडीएम खे ज़ाती मक़सद लाइ इस्तेमाल करे रहियूं आहिनि। असां ज़ाती एजेंडा लाइ गॾु नथा हली सघूं। शोकास नोटिस सुमाणे पीडीएम जे ख़ात्मे जो अणसिधी रीत ऐलान कयो वियो। शोकास नोटिस सुमाणण जो मक़सदु एएनपी जी साख खे मुतासिर करणु हो। असांखे भित सां लॻायो वियो आहे। मौलाना फज़लुर रहमान खे सहबरा जी हैसियत में इख़्तिलाफ़ ख़त्म करण जी कोशिशि करणु घुरिजे हा। शोकास नोटिस मोकिलण जी एॾी तकड़ छो हुई? मौलाना फज़लुर रहमान से एहतियात थी वञे हा त सहबराही इजलास सराइ इख़्तिलाफ़ ख़त्म करण जी कोशिशि कई वञे हा। पीपल्स पार्टी एएनपी जे अमल सां ख़ल्क़ खे खिलायो वियो। ॿिन्ही जमातनि गॾिजी हुकूमत खां सहकार हासिल कयो। जेयूआई अॻवान मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी रद्दमल ज़ाहिर कंदे चयो आहे त तारीख़ में अहिड़ी ख्वारी जो अमल नाहे थियो। झुकण ऐं विकामण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि। एएनपी एतराफ़ कयो त उहो क़दम यारी दोस्ती में खयो वियो। एएनपी मौलाना फज़लुर रहमान ते पीडीएम जे बहितर क़यादत न करण जो नामुनासिब इल्ज़ाम लॻायो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त एएनपी जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन जो पीडीएम खां धार थियणु अफ़सोसनाक आहे। 10 जमातुनि जो इतिहाद एतमाद ते क़ाइमु आहे। पीपल्स पार्टी भी पीडीएम जे शोकास नोटिस ते जारिहाणो जवाब ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे सीनियर अॻवाननि खे सख़्त जवाब ॾियण जी हिदायत करे छॾी। शहरी रहमान, राजा परवेज़ अशरफ, फरतुल्ला बाबर ऐं ॿिया अॻवान शोकास नोटिस जो जवाब तयारु कंदा। सीईसी जो इजलास में सॾाइण जो फ़ैसिलो। कमरज़मान कायरा चयो त असां शोकास नोटिस खे रद्दी जो टुकड़ो बि नथा सम्झूं। पहिरियां ई चयो हो त पीडीएम जो इतिहाद पंहिंजी मौत पाण मरी वेंदो। हाणे उन्हनि वटि कुझु बि नाहे रहियो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो रद्द अमल। शेख रशीद चयो त ऑपोज़िशन जमातूं वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कुझु बि नथियूं बिगाड़े सघनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट में समूरनि जमातुनि खे गॾु खणी हलण जो ऐलान करे छॾियो। चूंड सुधारनि लाइ पार्लिमानी कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। जंगी बुनियादुनि ते कमु करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त सेनेट जी ताज़ी चूंड में घणो कुझु सिखियो आहे। चूंडुनि में करप्शन ऐं पैसे जो इस्तेमालु रोकींदासीं। कोशिशि आहे त क़ानून साज़ी जल्द मुकमल कई वञे। पीटीआई अॻवान जहांगीर तरीन पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदो। पीपल्स पार्टी अॻवान शैला रज़ा जी दावा। शैला रज़ा ट्वीट कंदे चयो त जहांगीर तरीन मखदूम अहमद महमूद सां मुलाक़ात कई आहे। ईंदड़ हफ़्ते कराची में आसिफ ज़रदारी सां बि मुलाक़ात कंदो। जहांगीर तरीन पीपल्स पार्टी में शमूलियत वारनि ख़बरुनि जी तकदीद करे छॾी। संदसि मौक़िफ़ आहे त हुन मखदूम अहमद महमूद सां का सियासी मुलाक़ात नाहे कई। शैला रज़ा जो बयानु हथु ठोकियो ऐं बेबुनियाद आहे। पीपल्स पार्टी इतिहाद जो भरोसो टोड़ियो आहे। शोकास नोटिस नाहे मोकिलियो, रुगो वज़ाहत घुरी आहे। का बि क़ानूनी कार्रवाई न करे रहिया आहियूं। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी जो मौक़िफ़। पीपी अॻवान नयर बुखारी चयो आहे त पीडीएम को इदारो या कंपनी नाहे। पीपल्स पार्टी सियासी इतिहाद ते यकीन रखे थी, पर जबर कंहिं सूरत क़बूल न कयो वेंदो। सेनेट में अपोजिशन लीडर यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त सेनेट में अपोजिशन लीडर लाइ बीएपी जी हिमायत हासिल करण जो फ़ैसिलो बिलावल भुट्टो ज़रदारी जो हो।
BAP जे नाराज़ मेंबर्स बिलावल सां राब्तो कयो हो। हिकु इंटरव्यू में यूसुफ रज़ा गीलानी चयो त सेनेट चेयरमैन या अपोजिशन लीडर जे उहिदनि में दिलचस्पी न हुई। रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन न मिली त सिंध काबीना जो पघारूं बंदि करण जो हुकुम ॾिनो वेंदो। सिंध हाई कोर्ट सखर मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन न मिलण जी सूरत में काबीना मेंबर जो पघारूं बंदि करण लाइ हुकुम जारी करण जो इशारो ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस आफ्ताब अहमद गोरड़ रिमार्क्स ॾिना त ज़राअत खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी जो पघारूं बंदि रहंदियूं। ईंदड़ ॿुधणी ताईं पेंशन जारी न थी त समूरी काबीना जो पघारूं बंदि कयूं वेंदियूं। रिटायर्ड मुलाज़मनि खे पेंशन ॾियण लाइ सिंध हुकूमत खे वधीक 3 हफ़्तनि जी मोहलत। अदालत DG ज़राअत खे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। जहाँ पे अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ पे यूनिवर्सिटीज़ जो हैं वो भी बंद रहेंगी और वो ऑनलाइन चले जाएंगी, और जहाँ असर नहीं है वहाँ पे यूनिवर्सिटीज़ अपना मामूल के मुताबिक काम करते रहेंगे। 1 to 8 अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स में बंद 28 अप्रैल तक। 28 अप्रैल को जायजा लिया जाएगा कि वो ईद तक मजीद बंद रखे जाएंगे नहीं। जो 9 to 12 हैं वो 19 अप्रैल से हर जगह वो स्कूल में आना शुरू हो जाएंगे ताकि वो आखिरी तैयारी कर सकें अपने, और टीचर्स उनको हेल्प कर सकें अपने इम्तिहान के लिए। तो ये फैसला हुआ कि 9, 10, 11, 12 के इम्तिहानात होंगे, उनको मई के तीसरे हफ्ते में ले जाया जाएगा, यानी कि उससे पहले शुरू नहीं होंगे। कुछ जून में होंगे, कुछ पेपर जुलाई में भी होंगे, और यूनिवर्सिटीज़ में जो एडमिशन है वो भी जो है वो थोड़ी लेट हो सकती है। मुल्क में कोरोना मुतासिर ज़िलनि में पहिरें खां 8 दर्जे ताईं जा स्कूल 28 अप्रैल ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो। ऑनलाइन क्लासिस जारी रहंदा। 19 अप्रैल खां मैट्रिक ऐं इंटर ताईं जा स्कूल खुली वेंदा। मई जे 3 हफ़्ते में इम्तिहान वठण जो ऐलान। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त कोरोना मुतासिर इलाइक़नि में यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। 28 अप्रैल ते स्कूल खोलण या ईद ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वेंदो। मलीर वेझो शाह लतीफ़ वारे इलाइक़े मां 10 वरनि जी नींगरी पुरस्कार नमूने गुम। नींगरी सूमल मलाह जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त ॿारड़ी सुबुह धारे पराठा वठण वई हुई, जंहिं बाद वापसि नाहे मोटी। काफ़ी हंधनि ते ॻोल्हा करण बावजूदि न्याणी जो को ॾस पतो नाहे मिलियो। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। सकरन वेझो ॻोठ रहमू कीरियो में बाहि लॻण सबबि 2 ॿारनि सूधो 3 ॼणा अजुल जो शिकार। फौतियुनि में 5 सालनि जी लक्ष्मा, 6 वरनि जी लक्ष्मी ऐं 35 सालनि जो कृष्ण बागड़ी शामिल। बाहि सबबि 10 कखावां घर अलतल सूधो सड़ी विया। 3 मेहूं, 10 बकरियूं सड़ी मरी वियूं। 5 एकड़नि ते बीठल कणिक बि रख में तब्दील। टंडो मस्ती वेझो 4 महीना अॻु छिते कुते जो ॾाढ़ियल मासूम नींगर वैक्सीन न मिलण सबबि हयाती विञाए वेठो। ॻोठ रोहिल फ़कीर शंबानी वासी 11 सालनि जो नींगर इमरान शंबानी जी तबियत ख़राब थियण करे अस्पताल नियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। ॻोठाणनि मूजिबि कुते जे ॾाढ़नि बाद वारसनि नींगर खे वैक्सीन न कराई हुई, जंहिं सबबि अॼु ओचितो संदसि हालत ख़राब थी वई। खेसि लाड़काणे रेफर कयो पियो वियो त फौत थी वियो। सिंध जे 21 कामरनि खे 18 ऐं 19 ग्रेड में तरक्कियूं ॾियण जी मंज़ूरी। सिलेक्शन बोर्ड 2 जे इजलास दौरान तरक्कियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। PSS ग्रुप जे 12 कामरनि खे 18 ग्रेड में डिप्टी सेक्रेटरी तौरु तरक्की ॾिनी वेंदी। सोशल वेलफेयर जे 8 कामरनि खे 19 ग्रेड में डायरेक्टर तौरु तरक्की मिलंदी। जल्द नोटिफिकेशन जारी थियण जो इम्कान। सिंध में छाकाणि त काफ़ी शॉर्टेज आहे ऑफिसर्स जी, कोशिशि कई आहे त अदालत जो जेको हुकुम आहे उन जी तामील कई वञे। ऑफिसर आहिनि, इंजीनियर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि ग्रेडनि जा, उन्हनि सभिनी खे कोशिशि कई अथऊं त हटायूं, ऐं बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे बि हटायूं पिया। पर उन में कुझु इंतिज़ामी मसइला ज़रूरु पैदा थियनि था, छाकाणि त काफ़ी जायूं आहिनि ख़ाली थी वञनि, छाकाणि उन्हनि खे रखण जे लाइ असां वटि ऑफिसर्स जी कोट ज़रूरु आहे। कोशिशि कयूं पिया त उन्हनि जा प्रमोशन्स करे उहा कोट पूरी कजे, या जेके जायूं ख़ाली आहिनि त उहो सभु पुलिस सर्विस कमीशन जे थ्रू कराए उन्हनि खे पंहिंजो
अपॉइंटमेंट कजनि ऐं कुझु फेडरल गवर्नमेंट खां बि ऑफिसर वठी उनखे पूरो कजे, पर जेसिताईं उहो थिए तेसि ताईं इहो थोरो अञा हाल रहंदो। वफ़ाक़ वटि पाण खोट आहे ऑफिसरनि जी, जेका असां इहे वेंदा रहंदा आहियूं, जेके ऑफिसरनि जा प्रमोशन थींदा आहिनि, बोर्ड थींदा आहिनि, त उते बि उन्हनि वटि काफ़ी जायूं ख़ाली आहिनि, पर ऑफिसर एतिरा न आहिनि जेके प्रमोट थी सघनि ऐं जेके उते उहे पंहिंजो उहिदा संभाले सघनि। सिंध ऐं वफ़ाक़ वटि मुख़्तलिफ़ इदारा हलाइण लाइ ऑफिसर्स जी खोट जो इंकशाफ। सिंध में अदालती हुकुम तहत OPS ऑफिसर्स खे हटाइण सां इंतिज़ामी मसइला वधी वञण जो ख़दशो। चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में रहियल OPS ऑफिसर्स खे बि हटाइण जी कोशिशि कयूं पिया, पर उन सां इंतिज़ामी मसइला पैदा थी वेंदा। सिंध में ऑफिसर्स जी खोट आहे, नयुनि भर्तियुनि ऐं प्रमोशन ज़रिए ख़ाली जायूं भरण जी कोशिशि कई थी वञे। लुक आफ्टर ऐं इज़ाफ़ी चार्ज बि आर्ज़ी बुनियादुनि ते ॾिनियूं पियूं वञनि। वफ़ाक़ वटि बि ऑफिसर्स जी खोट आहे। कराची जी 3 वॾियुनि अस्पतालुनि जे मामले ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में इख़्तिलाफ़ न निबिरिया। वफ़ाक़ 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि सिंध खे जवाब न ॾिनो। सिहत खाते जिना अस्पताल जी सरबराह डॉक्टर सीमी जमाली खे बोर्ड ऑफ गवर्नर्स जी मीटिंग में शिरकत खां रोके छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत सीमी जमाली खे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे इजलास में घुरायो हो। सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो बोर्ड ऑफ गवर्नर्स खे मञण खां इनकार कयो हो। अस्पतालूं वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ ग्रैंड हेल्थ अलायंस तरफ़ां कम छॾ हड़ताल। डॉक्टर्स, नर्सिस ऐं पैरामेडिकल अमले OPDs ऐं ऑपरेशन जो बाइकआउट करे एहतजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर अस्पतालुनि खे फुटबॉल बणाए छॾियो आहे। अस्पतालूं फौरी तौर सिंध हुकूमत हवाले करे मुलाज़िमनि जा प्रमोशन कया वञनि। हैदराबाद में आम वाइपे वारनि शयुनि जा वधीक अघु वसूल कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। थधी सड़क वटि बचत मार्ट ऐं ऑटोभान रोड ते सुपर मार्केट सील। इंतिज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही मार्केट्स में आम वाइपे वारियूं शयूं मुक़रर अघनि खां वधीक अघ ते विकिरो कयूं पियूं वयूं। कोरोना SOPs खे बि नज़रअंदाज़ करण तां कार्रवायूं कयूं वयूं। घोटकी पुलिस चोरी जे इल्ज़ाम में हिकु नींगरी खे गिरफ़्तार करे वरितो। शाही बाज़ार मां सोनारे जी दुकान तां चोरी थियण ख़िलाफ़ दुकानदारनि जे एहतजाज बाबति सेक्शन पुलिस 8 सालनि जी नींगरी खे लॉकअप करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नींगरी दुकान तां 11 लख रुपया ऐं 6 तोला चांदी चोरी कई आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। ऐं लाड़काणो में नौजवान बिजली जी लोड शेडिंग खां तंग थी एहतजाज तौर थंबे ते चढ़ी वियो। इलाइक़े वासियुनि जो बि वापडा ख़िलाफ़ एहतजाज। नौजवान फरमान सांगी जीअं ई थंबे ते चढ़ियो त संदसि वारिस ऐं इलाइक़े वासी गॾु थी विया। नौजवान रड़ियूं कंदे चवंदो रहियो त हेठि न ईंदुसि ऐं जेकॾहिं मरी वियुसि त ज़िम्मेवार वापडा अमलो हूंदो। पुलिस इलाइक़े वासियुनि जी मदद सां नौजवान खे हेठि लाथो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।